नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोड़ में खबर ॾींदालो। कंदकोड़ के वार्ड नंबर 15 UC 4 में म्यूनिसिपल कमेटी जी नाली सब सफ़ाई न थियण करे गंदगी जा ढेर लगल आहिनि। म्यूनिसिपल अमलो सालन खां गायब इन बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। TMO मकसूद जतोई हिकु करप्ट ऑफिसर आहे ऐं उनखे बासर माण्हुनि जे पुठ आहे। शहर कंदकोड़ जे कुंड कुर्च गंदगी जे वर चढ़ियल आहे। समूरे कंदकोड़ खे गंद में तब्दील करे छॾियो आहे। इन्हनि चयो त हर महीने ईंदड़ बजट जा पैसा हड़प कया वञनि था। इन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी अपील कंदे चयो आहे त DC कश्मीर मनोहर मिठाणी ऐं TMO मकसूद जतोई खे हटायो वञे त जीअं कंदकोड़ जी आवाम गंदगी वारी हालत खां बची सके। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।